वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। अल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमानि मिन तफ़ावुत फ़र्जिल बसर हल तरा मिन फ़ुतूर सुम्मा अर्जिल बसर कर्रतैनि यन्क़लिबु इलैकल बसर ख़ाशिअन व हुवा हसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम अजमईन। मेहरबानी फरमाए जमी हाज़रीन हज़रात सामीन ईमानी जज़्बे सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। वॾे आवाज़ सां दरूद शरीफ़ पढ़ो। वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना
محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عزیزان گرامی برادران اسلام ऐं मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामीन तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ही इस्लाही ऐं तामीरी दीनी इज्तिमा ये दीनी गॾिजाणी माण्हू हज़रत साईं मौलाना अली मोहम्मद साहब बुराई जे इशारे सवाब जे लाइ मुनक़िद कई वई आहे दुआ आहे त अल्लाह ताला मरहूम खे मग़फ़िरत रहमत सां मालामाल करे ऐं मरहूम जे क़ब्र खे अल्लाह साईं शरफ़ बिश्त जो बाग़ बणाए जन्नत जो बाग़ मौलाना साहब जे विचरन हिम्मत करे पंहिंजे बाबे साईं जे रूह खे राहत रसाइण जे लाइ ऐं पंहिंजे बाबे जी दिलि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं पंहिंजे बाबे साईं जे क़ब्र खे जन्नत जे बाग़ बणाइण जे इरादे सां हेॾो दीनी इज्तिमा ऐं गॾिजाणी मुनक़िद कई आहे जंहिंमें तव्हां ॾिसो था पाण पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां त महफ़िल जो मोड़ ऐं कचहरी जो सींगार ऐं हिन इज्तिमा जी ज़ीनत ऐं सूंहं हीअ रहमत भरियो क़ुरान शरीफ़ जंहिंजे ज़ियारत करण सां तव्हां सभिनी ज़ाहिरीन जी अलाह जी तरफ़ां सॻीरनि गुनाहनि जी मग़फ़िरत थी वई वॾी रहमत वारी उहा गॾिजाणी हूंदी आहे जंहिं गॾिजाणीअ तक़रीब में क़ुरान शरीफ़ हे सॼो दुनिया जो निज़ाम क़ुरान शरीफ़ जे सदको हली चले थो ॾींहं मां राति थियनि राति मां ॾींहं थियनि हे रोननि जूं आबादियूं ऐं बुखूं हे कमंद हे कणकूं हे पखियुनि जा उॾाम हे बिना थंभे थुणी आसमान जे बीहण इहो सॼो निज़ाम अलाह जी रहमत सां कुदरत सां हले थो ऐं अलाह असांखे रहम पंहिंजे ॿारनि ऐं ॿारनि जे मथां ऐं पंहिंजे मख़लूक़ात जे मथां हिन रहमत वारे क़ुरान शरीफ़ जे सदक़े वॾे में वॾे शान वारे साईं वॾे में वॾे मर्तबे ईमान वारे साईं सैयदना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सारी मखलूक़ात जे सरदार रहमतुल्लाह आलमीन जे लक़ब वारे साईं ख़ातमुल अंबिया जे शान वारे साईं माखी ऐं मिस्रीअ खां वधीक मिठे नाले वारे सैयदना हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला रहमतुल्लाह आलमीन जे लक़ब सां नवाज़ियो मथस क़ुरान मजीद नाज़िल फरमाए उन क़ुरान शरीफ खे रहमतुल लिल मोमिनीन जे लक़ब सां नवाज़े छॾियो आहे सॼी दुनिया जी ईमान वारनि जे रूह जी राहत ही क़ुरान शरीफ दुआए ख़ास में तक़रीर ख़ास में दुआए मग़फ़िरत ख़ास में सभिनी खे अर्ज़ थो कजे त हीअ औलाद जेका अल्लाह से तव्हांखे मुफ़्त में नसीब फरमाई आहे इन ते रहम कयो
मूंखे आलम कयो वञो हाणे